बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ ॾेह सारे ॾई न पचारे मिढ़निया मेहरबान घणो। जिनी डांद न बिज तिनी पिण तुंहिंजो आसरो, जिनी डांद न बिज तिनी पिण तुंहिंजो आसरो, अवल ॾींहुं उन्हनि खे पोयो भारी सिज। अस्सलाम वालेकुम व्यूवर्स, आऊं आहियां अॼु मेज़बान तहरा जो ऐं प्रोग्राम साण खणी आऊं मौजूदु आहियां सुबुह मेराण। खोड़ सारी दुआऊं अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ, ऐं आऊं उम्मीद बि रखां थी तव्हां बिल्कुलु ठीकु हूंदा। जुलाई जो महीनो आहे, मोकलूं आहिनि, ऐं असां जेकॾहिं एजुकेशनल कैलेंडर में ॾिसूं था त जून ऐं जुलाई जो महीनो सॼो असांखे मोकलुनि जो मिले थो। त मां हमेशह चवंदी आहियां त मोकलुनि खे मोकलुनि जीअं गुज़ारणु बि खपे। प्रोग्राम जो पैटर्न ओवरऑल अव्हांखे ख़बर आहे। प्रोग्राम 10 बजे खां वठी 12 बजे ताईं लाइव अव्हां ॾिसी सघंदा आहियो। स्क्रीन ते ॾिनल नंबर बि हली रहियो हूंदो आहे, ऐं अनाउंस पिणु कंदी आहियां 022-210-2855। तव्हां इहो डायल करे सघो था ऐं अव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था। अव्हांखे असां वेलकम चवंदासीं। अॼु जो जेको टॉपिक आहे उहो त जनरली पाण ॻाल्हाईंदासीं असां पंहिंजे प्रोग्राम में, पर असां कोशिशि कंदासीं त ॻाल्हाए सघूं कानून जे हवाले सां, ऐं उनखां अलावा एजुकेशन असांजी किथे आहे ऐं डेवलप्ड सोसाइटीज़ खे जेकॾहिं असां ॾिसूं था त यकीन कयो अचरज में पाण सभु पइजी वेंदा आहियूं त असां किथे बीठा आहियूं ऐं दुनिया कीअं तरक़ी करे थी। एजुकेशन हक़ीक़त में हुअणु कीअं खपे, असां वटि कीअं आहे, कहिड़े तरीक़े सां असां चाहियूं था त असांजी तालीम हुअणु खपे, ऐं ट्रेनिंग बेसिकली केतिरी ज़रूरी हूंदी आहे टीचर्स जे लाइ, उन हवाले सां असां प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। प्रोग्राम जे तरफ़ आऊं अॻियां वधां थी, ऐं प्रोग्राम में हमेशह कोशिशि कंदा आहियूं त डाइवर्सिटी हुजे ऐं डिफरेंट टॉपिक्स हुजनि, ऐं मुख़्तलिफ़ महिमान असांजे प्रोग्राम में ईंदा आहिनि। हमेशह चवंदी आहियां त मुख़्तलिफ़ महिमान असांजे हिन प्रोग्राम जी हमेशह सूंह रहिया आहिनि। सो घणो वक़्तु न वठंदे, अव्हांखे घणो इंतज़ारु आऊं न कराईंदसि। आयल जेके मुअज़्ज़िज़ असांजा महिमान आहिनि उन्हनि जो अव्हां सां तारुफ़ कराईंदी हलां। असांजे प्रोग्राम में इंजीनियर रिज़वान अली शाह साहब मौजूदु आहिनि। जेकॾहिं हुननि जी फील्ड जी मां ॻाल्हि कयां त टेलीकम्युनिकेशन इंजीनियर पाण आहिनि, ऐं टेलीकम्युनिकेशन जी फील्ड सां संदन वाबस्तगी आहे। महरान यूनिवर्सिटी में पाण हिन वक़्तु पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾेई रहिया आहिनि, ऐं पाण ॾाढा बहितरीनु ट्रेनर पिणु आहिनि। हायर एजुकेशन जी जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त असां ट्रेनर्स में जेकॾहिं ॾिसूं था त रिज़वान साहब ॾाढा बहितरीनु ट्रेनर असांखे मिलनि था जेके सर्टिफाइड आहिनि टर्की मां। सो संदन खे आउं दिलि जी गहराई सां भली कार चवां थी। अस्सलाम वालेकुम, हैव अ गुड मॉर्निंग। कीअं आहियो, ठीकु आहियो? ज़बरदस्त। ओके, असां प्रोग्राम में कोशिशि कंदासीं तव्हांजी फील्ड जे हवाले सां बि ॻाल्हायूं, अव्हांजो एक्सपीरियंस इंक्लूडिड एक्सपोजर अव्हां जो असां हिन प्रोग्राम में डिस्कस करण जी कोशिशि कंदासीं। उनखां अलावा व्यूवर्स असांजे प्रोग्राम में एसोसिएट प्रोफेसर सरदार अली शाह साहब मौजूदु आहिनि। जेकॾहिं आउं हुननि जी ॻाल्हि कयां त हिन वक़्तु पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾेई रहिया आहिनि इंस्टीट्यूट ऑफ लॉ, मीठराम यूनिवर्सिटी ऑफ सिंध। ऐं जेकॾहिं संदन तालीम जी ॻाल्हि कजे त पाण असां ईअं चई सघूं था त पाण तालीमी याफ़्ता पर्सन आहिनि, ऐं संदन जेको एक्सपोजर आहे उहो बि सुठो आहे, संदन एक्सपीरियंस तमामु सुठो आहे। थोरो मां ॻणाईंदी हलंदसि त PhD संदन लॉ में थियल आहे, LLM MBA HRM MSc संदन कंप्यूटर साइंस में थियल आहे। खोड़ सारियूं ॻाल्हियूं अव्हां साण कंदासीं। सर अव्हांखे पहिरीं आउं भली कार चवां थी। अस्सलाम वालेकुम। ठीकु आहियो, ख़ुशि आहियो? माशाल्लाह, ज़बरदस्त। अच्छा, तव्हां पहिरियां पर्सन आहियो जंहिं PhD कई आहे लॉ में। सो कीअं अव्हां डिसाइड कयो त मूंखे लॉ जी फील्ड में वञिणो आहे? एक्चुअली प्रैक्टिस में थोरो वक़्तु कई हुई, पोइ आउं एकेडमिक साइड ते अची वियुसि। हलियो एकेडमिक साइड ते अचण खां पोइ जॾहिं तव्हां यूनिवर्सिटी में अचो था पोइ रियलाइज़ थिए थो त रिसर्च या अॻियां वधण लाइ करे तव्हांखे हायर डिग्री जी तमामु घणी ज़रूरत पवे थी। आमतौर ते लॉ प्रैक्टिस लाइ त जस्ट LLB काफ़ी हूंदी आहे, पर जॾहिं एकेडमिक साइड ते माण्हू अचे थो त पोइ रिसर्च जो कमु थिए थो। हर एकेडमिशन खे पंहिंजी रिसर्च कंट्रीब्यूशन करणी पवंदी आहे, त उन लाइ करे ज़ाहिर आहे रिसर्च जूं जेके डिग्रीज़ आहिनि, MPhil आहे या PhD आहे, हर उस्ताद कोशिशि कंदो आहे त ओॾां वधां। मूं बि पंहिंजी कोशिशि जारी रखी, ऐं अल्हम्दुलिल्लाह सिंध यूनिवर्सिटी में पहिरियों आउं टीचर हुयसि जंहिं लॉ में PhD कई। इहो मुंहिंजे लाइ तमामु वॾो एज़ाज़ हुयो। ऐं PhD करण खां पोइ वरी वापसि मोटी अची मूं पंहिंजी रिसर्च कंटिन्यू कई, ऐं अल्हम्दुलिल्लाह अॼु ॾींहुं ताईं रिसर्च पाण बि कयां थो ऐं पंहिंजनि शागिर्दनि खे बि सेखारियां थो, कयां थो। लॉ में रिसर्च तमामु थोरी थियल हुई सिंध में या सिंधी स्पीकिंग कम्यूनिटी में। असां वटि त लॉ में रिसर्च आहे ई कोन, न हुजण जेतिरी आहे। शायदि के चंद पेपर हुजनि किन माण्हुनि जा लिखियल, पर असां अची महिनत कई ऐं कोशिशि कई आहे त जेके प्रैक्टिसिंग लॉयर आहिनि उन्हनि वरी जॾहिं LLM में दाख़िला वरिती त उन्हनि खे LLM में माना LLM जी डिग्री MPhil जे बराबरि आहे।
उन्हनि खे रिसर्च कराई सेखारी ऐं हाणे असांजा स्टूडेंट्स LLM बल्कि हेठि LLB लेवल ते बि रिसर्च पेपर्स पढ़नि था, सही रिसर्च कॉन्फ्रेंसिस अटेंड कनि था लोकल ऐं इंटरनेशनल लेवल ते। सो रिसर्च में जेका कोशिशि कयूं था, अञा त रिसर्च समुंड आहे, उनखे जेतिरो बि माण्हू गहराई में वेंदो रहंदो ऐं हुनजो अंत त आहे ई कोन। हाँ बिल्कुल बिल्कुल अवां सही चयो पिया ऐं हूअं बि चयो वञे थो त सिखण वारो अमल उहो आहे जिते अवां हमेशह सिखंदा रहो था, जिते अवां खे फुल स्टॉप बि नथो मिले। अच्छा, उनखां अलावा व्यूअर्स अवां खे आउं ज़रूरु ॿुधाइणु चाहींदसि त हिन प्रोग्राम सां ख़ासि ताबन आहे ज़ीरा प्लस जो। हर चांहि जो प्लस आहे ज़ीरा प्लस। सो चयो वञे थो त कचहरी हुजे, ज़ीरा प्लस हुजे, चांहि हुजे, त पोइ गुफ़्तगू ख़तमु थियण जो नालो ई न वठे। सो असांजे प्रोग्राम में तमामु सुठा गेस्ट मौजूदु आहिनि, रिज़वान अली शाह साहब पिणु मौजूदु आहिनि। अवां खे आउं भलीकार ॿीहर चवंदसि, अवां ॿुधाईंदा अवां जी भला मॉर्निंग कीअं स्टार्ट थींदी आहे? बेसिकली आउं सुबुह जो सवेर उथंदो आहियां, तक़रीबन 4 साढा 4 बजे मुंहिंजी अखि खुली वेंदी आहे ऐं उन खां पोइ मुंहिंजे ख़्याल में बेस्ट टाइम इहो हूंदो आहे त तव्हां पंहिंजे पालणहार सां ओॾी महिल रिश्तो क़ाइमु कंदा आहियो। त आउं नमाज़ पढ़ंदो आहियां फजर जी वञी करे ऐं वॉक कंदो आहियां। उन खां पोइ मुंहिंजा काफ़ी सारा दोस्त ॿाहिरि मुल्कनि में आहिनि जेके तक़रीबन उहे ऑफिसिस मां फ़ारिग थी करे हाणे उन्हनि जी नाइट थियण वारी हूंदी आहे, स्पेशली USA में। त उन्हनि सां राब्तो करणु ईज़ी थी वेंदो आहे मुंहिंजे लाइ। या जेको आहे उहे कंट्रीज़ जिते असांजो टाइम ज़ोन डिफरेंट आहिनि, त ओॾी महिल कुझु कोलेबरेशन्स हूंदियूं आहिनि त मुंहिंजो कमु अर्ली मॉर्निंग शुरू थी वेंदो आहे। छो त अगरि आउं वेट करियां त न ऑफिस टाइम शुरू थिए मुंहिंजो 9 खां पोइ, त उन महिल उहे टाइम ज़ोन जे करे जेको आहे उन्हनि वटि राति थी वेंदी आहे। उन खां पोइ वरी आउं 8 बजे ताईं यूनिवर्सिटी पुॼी वेंदो आहियां ऐं उन खां पोइ या क्लासिस हूंदा आहिनि मुंहिंजा, या उन खां पोइ मुंहिंजूं डिफरेंट कंसल्टिंग आवर्स हूंदा आहिनि ॿारनि सां गॾु। त उन्हनि खे मुंहिंजी ऑफिस हमेशह खुलियल हूंदी आहे ॿारनि जे लाइ। छो त जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त मुंहिंजो एक्सपीरियंस आहे जेको मुंहिंजो ग्रोथ थी हिकिड़ी मल्टीनेशनल कंपनी में थी। उन मल्टीनेशनल कंपनी में कंहिं बि ब्यूरोक्रेसी क़िस्म जो कल्चर न आहे, उन में ओपन फॉर ऑल कल्चर हूंदो आहे ऐं उन में इहो केरु कोन हूंदो आहे त हीउ नंढो आहे या वॾो आहे या छा आहे। इहो हिकिड़ो राज़ आहे, सक्सेस आहे मल्टीनेशनल कंपनीज़ जो अॻियां वधण में। त मूं में बेसिकली उहो हिकिड़ो जेको कंपनी ट्रेंड मल्टीनेशनल जो अञा ताईं आहे। त आउं अकेडमिक्स सां गॾु मुंहिंजो जेको इंडस्ट्रियल एक्सपीरियंस आहे ऐं मुंहिंजी मल्टीनेशनल ट्रेनिंग्स आहिनि। जॾहिं मूं मेहरान यूनिवर्सिटी जॉइन कई, जॾहिं मूं पंहिंजी उहा मल्टीनेशनल कंपनी छॾी पे, तॾहिं उन मुंहिंजे HR चयो त वी हैव स्पेंट यू 25 lakhs उन ज़माने में 2014 में, त असां तव्हांजी ट्रेनिंग ते 25 lakhs ख़र्च कया आहिनि। उहे ट्रेनिंग्स बेसिकली तव्हांजो मॉरल बि वधाइनि थियूं, तव्हांजो टेक्निकल स्किल्स बि वधाइनि थियूं ऐं उन खां पोइ तव्हांखे हिकिड़ी मोटिवेशन बि ॾियनि थियूं। उहा मूंखे माशाल्लाह हिते कमु अचे पई मेहरान में। अल्टीमेटली उहा मुंहिंजे स्टूडेंट्स खे कमु अचे पई। यार 9 बैचिस आउं कढी चुको आहियां, 9 साल थिया आहिनि। उन में वॾे में वॾो फ़ाइदो इहो थिए पियो त हाणे ॿारनि खे इंटर्नशिप्स खपनि, ॿारनि खे जॉब्स खपनि। सिर्फ़ु ॿार खे इहो न हुजे त मूंखे निकिरी सरकारी नौकिरी करणी आहे या मूंखे JST थियणो आहे या PhD थियणो आहे या का बसि नौकिरी खपे। उनखे इहो ॿुधाइणो आहे न स्कोप इन खां वधीक आहे दुनिया में। त इन करे मुंहिंजो वर्कआउट इहो हूंदो आहे त ॿारनि सां ज़्यादातर टाइम गुज़रे, उन्हनि जा मसइला ॿुधां। स्पेशली उहे ॿार जेके पंहिंजो मसइलो नथा ॿुधाए सघनि, अगरि केरु एंज़ाइटी में आहे या केरु डिप्रेशन में आहे या केरु परेशानी में आहे, त हिकिड़ी हिंड्रेंस हूंदी आहे ॿार जे विच में ऐं जेको टीचर हूंदो आहे उन जे विच में। मूं हुन हिंड्रेंस खे एज़ अ फ्रेंडली शिकल ॾेई छॾी आहे त को बि ॿारु हुजे, कंहिं बि क़िस्म जो इशू हुजे, ही आर शी इज़ मोस्ट वेलकम ऐं ओॾी महिल उनजो अल्टीमेटली उनखे रिलीफ छा ॾेई सघिजे थो। त बेसिकली असांजो कमु उस्ताद जो बेसिकली प्रॉफिटिक बेसिकली कमु हूंदो आहे, पर वी हैव टू अंडरस्टैंड इट। असांखे उहो सम्झणो पवंदो ऐं उन ते अमल करणो पवंदो आहे। त इन करे मुंहिंजो ज़्यादातर डेज़ ॿारनि सां या क्लासिस में या इंडस्ट्रियल कोलेबोरेशंस में ई गुज़रे थो। मुंहिंजे ख़्याल सां हिकु बहितरीन उस्ताद जी बि डेफिनेशन इहा आहे त अव्हांजी ऑफिस जो गेट पंहिंजे स्टूडेंट्स जे लाइ हमेशह ओपन हुजे ऐं स्टूडेंट ईज़ीली अव्हां सां पंहिंजो प्रॉब्लम घटि में घटि शेयर करे सघे त मूंखे फलाणी जॻह ते ई मसइलो अचे पियो, हिन मसइले खे आउं कीअं हल कयां। असां वटि इन शइ जो मुंहिंजे ख़्याल सां किथे न किथे इन शइ जी कमी ज़रूरु आहे यूनिवर्सिटीज़ जे अंदरि, जेको असल में हुअणु न खपे। अच्छा, सरदार अली शाह साहब खां बि असां पुछंदासीं। मां थोरो एक्साइटेड हुयमि त मां जल्दी सां तव्हांजी फील्ड जे हवाले सां अव्हां सां ॻाल्हायो। हालांकि आउं कोशिशि कंदी आहियां त प्रोग्राम थोरो लाइटली असां स्टार्ट कयूं। अव्हां बि ॿुधाईंदा अव्हांजी मॉर्निंग कीअं स्टार्ट थींदी आहे? तहरान असां जीअं हमेशह हर को माण्हू ॻोठ में सवेर उथंदो आहे, सवेर उथूं था, नमाज़ खां पोइ मुंहिंजो जेको सुबुह वारो टाइम हूंदो आहे न, अर्ली इन द मॉर्निंग वारो, उहो घणो करे लिखणु पढ़ण जे कम में ईंदो आहे। ऐं उन वक़्तु में मुंहिंजो रिसर्च जो जेको बि कमु आहे, पेपर राइटिंग जो या स्टूडेंट्स जा पेपर अचनि था, रिसर्च आर्टिकल्स, उन खे रिव्यू करणु या मुख़्तलिफ़ जर्नल जा आर्टिकल अचनि था,
उहो सॼो कमु आउं कोशिशि कंदो आहियां त उहो जेको फजर ऐं सिज उभरण या ॿारनि जे स्कूल वञण या पंहिंजी ऑफिस वञण जे विच वारो टाइम आहे उहो सॼो सॼो तक़रीबन मुंहिंजो उहो रिसर्च लाइ 1.5-2 कलाक उन लाइ सभु हूंदा आहिनि फ्रेश दिमाग़ हूंदो आहे सुबुह सां त उहो सॼो कमु मुंहिंजो टाइम उन में लॻंदो आहे ऑफिस टाइम जॾहिं स्टार्ट थिए थो ॿार स्कूल वञनि था असां यूनिवर्सिटी अचूं था पोइ ज़ाहिर आहे यूनिवर्सिटी जा क्लासिस रेगुलर हलनि था उहे 2-2.5 बजे ते हलनि था हफ़्ते जा 2-3 ॾींहं असां वटि हूंदा आहिनि LLM जा क्लास उहे वरी इवनिंग में थियनि था आफ्टरनून में उहे तक़रीबन 3 बजे खां क्लास असां वटि स्टार्ट थिए थो जेको वरी पोइ 6 ताईं हले थो त माना हफ़्ते जा 5 ॾींहं अगरि वर्किंग डेज़ आहिनि त उन मां 3 ॾींहं असांजा यूनिवर्सिटी में शाम ताईं हलनि था माना 5-6 थियो था वञनि 6 बजे खां पोइ मोटी अची वरी ज़ाहिर कुझु फैमिली लाइफ आहे कुझु वरी पंहिंजा पेंडिंग कमु हूंदा आहिनि उहे करे था वठूं स्टूडेंट्स जी क्वेरीज़ हूंदियूं आहिनि रिज़ल्ट्स लाइ या पेपर्स लाइ उहे वरी रिमूव कंदा आहियूं त शाम जो टाइम न हूंदो आहे पर मुंहिंजी हिकिड़ी आदत आहे शुरू खां वठी ऐं सुम्हंदो जल्दी आहियां ऐं इवन ॿाहिरि वियोसि पढ़ण लाइ करे फॉरेन त उते बि आउं 9 बजे सुम्ही रहंदुसि त दोस्त मुंहिंजा हमेशह खिलंदा पिया त साईं जहिड़ो उते बि असां वटि जामशोरे में ई वेठो आहे त उते बि आउं सवेर सुम्हंदुसि हिते बि आउं सुम्हंदो सवेर आहियां देरि ताईं नथा जागी सघूं सवेर सुम्हो सवेर उथो अवल धणीअ जो नालो वठो त मुंहिंजे ख़्याल सां इहा जेका रूटीन असां विसारे चुका आहियूं इनखे ॿीहर अपनाइणो पवंदो ऐं हूअं चयो वञे थो त जेकॾहिं तव्हां डिसिप्लिन मां निकिरो था ऐं डिसिप्लिन अव्हां जो को बि कोन आहे त पोइ जेको अव्हां जो गोल आहे जेको अव्हां सोचियो त 5 सालनि खां पोइ मूंखे फलाणी जॻह ते पहुचणो आहे उते रीच आउट करणु थोरो न पर मां सम्झां थी तमामु घणो मुश्किल आहे अच्छा उन खां अलावा हिकिड़ी शइ मूंखे क्लिक थिए पई PhD MBA HRM MSc एतिरियूं सारियूं डिग्रीज़ कीअं मैनेज तव्हां कयो आहे वरी डाइवर्सिटी अची वेंदी आहे न हा हाणे थियो छा हूंदो आहे थींदो छा आहे असां वटि जनरली तौर ते जॾहिं स्टूडेंट इंटरमीडिएट कंदो आहे त पोइ हुन लाइ फील्ड चूज़ करणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे फील्ड चूज़ असां वटि आम तौर ते ईअं ई थींदी आहे त जेॾांहुं सॼो जहान पियो वञे सही पिया चओ जेॾांहुं सॼो जो सॼो मुआशिरो डोड़ में आहे असां सभु ओॾा डोड़ में था वञूं जंहिं वक़्त में असां इंटर सॉरी टू से पर चयो वेंदो आहे असांजी सिंधी में जेॾांहुं कंध तेॾांहुं पंध हा सो उन्हनि ॾींहंनि में कंप्यूटर साइंस जो वॾो हाक बि जिथे किथे कंप्यूटर साइंस त सभु भॻासीं कंप्यूटर साइंस डिग्री वठण खां पोइ रियलाइज़ कयोसीं त शायदि इहा डिग्री मुंहिंजे मिज़ाज मुताबिक़ कोन हुई पोइ वरी MBA मूं कई पंहिंजा स्किल्स बहितर बनाइण लाइ लॉ असां इन करे उन्हनि वक़्त में पढ़ियासीं त लॉ अहिड़ी नॉलेज आहे जेका चवंदो हर माण्हू खे अचणु घुरिजे बेसिक राइट्स वग़ैरह दुनिया में त कानून जी तालीम स्कूल्स कॉलेज में बि ॾिनी वेंदी आहे असां वटि सितम ज़रीफ़ी इहा आहे त हिनखे हिकु मख़सूस तबिके लाइ रखियो वियो आहे बहरहाल लॉ पढ़ियासीं उन वक़्तु पढ़ण खां पोइ छो असांजी फैमिली सॼी एकेडमिक साइड ते रही आहे एकेडमिशियन्स रहिया आहिनि फैमिली में मुंहिंजो फादर ब्रदर्स त उॾां छिक वधीक हुई यूनिवर्सिटी में अलहमदिल्ला जॉब मिली हुई लेक्चरशिप जी मीन वाइल ॿाहिरि हलियो वियसि ऐं PhD करण लाइ करे PhD थी वई त सॼो जो सॼो रुझान जेको रहियो सो पोइ लॉ ॾे लाड़ो अची वियो बाक़ी जेके डिग्रीज़ वरितियूं उन वक़्त जे दौर में जॾहिं काउंसलिंग कोन हूंदी आहे स्टूडेंट जी नौजवाननि जी त पोइ हर को डिसीजन ॿार पंहिंजो वठंदो आहे पोइ उन में हुन खां पोइ राइट डिसीजन ते पुॼणु ॾाढो डिफिकल्ट सही पिया चओ फॉरेन में ईअं थींदो आहे त ॿार जॾहिं स्कूल में पढ़े थो उन वक़्त खां ई हुनजी साइकोलॉजी ऑब्ज़र्व करणु शुरू करे छॾींदा आहिनि टीचर्स स्कूल इंतिज़ामिया त हीउ कहिड़े मिज़ाज जो थींदो केॾांहुं वेंदो इवन पेरेंट्स बि उनखे शुरू खां वठी डायग्नोस करे वठंदा आहिनि त बाबा हिन जो मिज़ाज हिन फील्ड आहे उनखे ई शुरू मां ओॾां रखिबो आहे त वॾो टाइम बची पवंदो आहे असां वटि इहो नथो थिए इन करे टाइम असांजो तमामु घणो ज़ाया थो थिए पोइ कोशिशि कंदा रहूं था त हीअ डिग्री बहितर आहे उॾां वञूं त पोइ रियलाइज़ थो थिए त न इहा मुंहिंजे मिज़ाज में कोन हुई या करे वसियो वरी बि था जुड़ूं इन जे करे माण्हू घणियूं डिग्रियूं था वठनि हा सही ऐं मुंहिंजे ख़्याल सां कैरियर काउंसलिंग जो मसइलो स्टिल असां वटि एग्ज़िस्ट करे पियो यस सर पाण कंटिन्यू कयूं था प्रोग्राम जी फर्स्ट ब्रेक आहे व्यूअर्स असां ब्रेक जे तरफ़ वधूं था हिन प्रोग्राम सां ख़ासि तावन आहे ज़ीरा प्लस जो चांहि ऐं गुफ़्तगू जो प्लस आहे ज़ीरा प्लस नंढो ब्रेक आहे स्टे ट्यून वी आर जस्ट कमिंग बैक सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी अॼु पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ऐं प्रोग्राम सां ख़ासि सहकार मौजूदु आहे ज़ीरा प्लस जो ज़ीरा प्लस सां हर चांहि जो मज़ो ॿीणो थियो वञे
व्यूअर्स असांजे प्रोग्राम में सुठा गेस्ट मौजूद आहिनि सरदार अली शाह साहब असांजे प्रोग्राम में मौजूद आहिनि ऐं जेकॾहिं आउं मरियम एजुकेशन ऐं ट्रेनिंग सर्विस जी ॻाल्हि करियां त पाण हेड आहिनि मरियम एजुकेशन जा संदन साण कचहरी हले पई कानून बाबति कानून जी तालीम बाबति अच्छा मां अव्हां खां पुछणु चाहींदसि त कानून जे शागिर्दनि जे लाइ लीगल रिसर्च छा था सम्झो केतिरी अहम आहे रिसर्च जहिड़ो कंपोनेंट आहे जेको हर एकेडमिक एक्टिविटी लाइ लाज़िम आहे जेके प्रैक्टिसिंग लॉयर आहिनि उन्हनि खे जेसिताईं रिसर्च जी सम्झ बूझ कोन्हे तेसिताईं हू केस लॉज वग़ैरह ॻोल्हणु या नेशनल या इंटरनेशनल केसिस ॻोल्हण लाइ वॾो मसइलो आहे ॻोल्हणु ऐं उनखे प्रॉपर केस खे सर्च करणु ॻोल्हणु ऐं पंहिंजे केस में फिट करणु इहो हिकिड़ो रिसर्च एक्टिविटी आहे इहो अचणु लाज़िम आहे ॿी हूंदी आहे हिकिड़ी असांजी प्योर अकेडमिक रिसर्च आहे जंहिंमें का नई शइ एक्सप्लोर कंदा आहियूं का नई शइ असां ॻोल्हे लहंदा आहियूं रिसर्च जी फील्ड सां पोइ उहा वरी उनजी एक्टिविटी घणो करे थिए थी एमफिल ऐं PhD लेवल ते दुनिया में जेके रिसर्च थींदियूं आहिनि साइंस में साईं वारा आहिनि हिननि खे अंदाज़ हूंदो इंजीनियरिंग में का नई शइ इनोवेट कबी आहे नई शइ ठाहिबी आहे सोशल साइंस ऐं लॉ में ज़ाहिर का टेंजेबल छुहण वारी शइ त कोन थी ठाहे सघिजे त पोइ इन में वरी थियरीज़ ठहंदियूं आहिनि सोशल साइंस में लॉ में थियरीज़ बि थियनि थियूं पर लॉ में घणो करे नवां लॉ प्रपोज़ कया वेंदा आहिनि एकेडमिशन्स जेसिताईं सुठा लॉ प्रपोज़ न कंदा जेसिताईं पुराणनि लॉज़ मां फ्लॉज़ आइडेंटिफाई न कंदा त नवां कानून कोन ठहंदा नए कानून ठाहिण लाइ करे रिसर्च जी इहा बेसिक थियरी आहे रिक्वायरमेंट आहे त पुराणे लॉ में फ्लॉ कढे नओं लॉ प्रपोज़ कजे या कंहिं अहिड़े लॉ जी ॻाल्हि कजे जेको अॻु में आहे ई कोन जेके असां वटि लॉज़ आहिनि मैन मेड लॉज़ आहिनि माण्हुनि जा ठाहियल आहिनि उन में त ग़लतियूं लाज़िमन हूंदियूं असांजे कॉन्स्टिट्यूशन में जाम सारियूं अमेंडमेंट्स अची वियूं आहिनि जेको सभिनि जो बेसिक लॉ आहे उन खां अलावा जेके नंढा नंढा ॿिया कानून आहिनि सभिनि में कुझु न कुझु किथे न किथे ग़लतियूं आहिनि उहे ग़लतियूं कढण लाइ करे ई रिसर्च कई वेंदी कानून बेसिकली इंसान ज़ात जी तहफ़ुज़ ऐं आसानी लाइ ठाहिया वेंदा आहिनि जे उहा तहफ़ुज़ ऐं आसानी नथो मुहैया करे सघे कानून त माना कानून कमज़ोर आहे हाणे कानून कमज़ोर आहे या कमज़ोरी ज़ाहिर केरु कंदो ज़ाहिर रिसर्च मां ज़ाहिर थींदी रिसर्च करे ॿियनि मुल्कनि खे कंपेरिजन में करे पोइ ॿियनि मुल्कनि जा कानून बि खणी ॿुधाइबा त बाबा हिन कानून में हे सुठी ॻाल्हि आहे असांजे कानून में ही कमज़ोरी आहे ऐं पोइ ही बहितरी आणे सघिजे थी इहो रिसर्च जो हिकिड़ो वॾी अहमियत आहे कानून में बल्कि हर फील्ड में पर कानून में इन करे छो जो इन जो डायरेक्ट रिलेशन असांजी ज़िंदगी जे सॼे कार वहिंवार सां आहे सही पिया चओ बिल्कुलु बिल्कुलु बहितरीनु ॾाढी ख़ूबसूरत ॾाढी सुठी काराइती मां ॻाल्हि कई आहे रिज़वान अली शाह साहब खां मां पुछणु चाहींदसि त वाए द टेलीकम्युनिकेशन फील्ड्स त काफ़ी सारियूं हुयूं न जी बेसिकली मुंहिंजी जेका एजुकेशन रही उहा शुरू खां सम्झो त आउं ॾाढो ॾिंगो ॿार रहियुसि ॾिंगो ॿार इहो रहियुसि त बाबा मूंखे चयो घर में त भाउ हीउ पढ़ंदो ई कोन इन करे छो त मटेरी में रहियासीं हवेलियूं हूंदियूं हुयूं उन्हनि हवेलियुनि ते टुप ॾियणु छतुनि तां टुप ॾियणु अमिताभ जी फिल्म आई उहा ॾिसी इंस्पायर थी लॻड़ उॾाइणु अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं क़िस्म जूं शयूं पर उन टाइम ते फ़ोन में मुंहिंजो इंट्रस्ट तमामु घणो हूंदो PTCL फ़ोन हो या मुंहिंजी अदी हुई उन जी शादियूं थी वियूं त उन्हनि जे घर खां असांजे घर ताईं इंटरकॉम सिस्टम लॻाइणु नवां तजुर्बा करणु पोइ मतिलबु इहा हिकिड़ी शुरू खां हिकिड़ी शइ ज़हन में हुई पोइ जॾहिं आउं बाबा मूंखे पोइ आर्मी पब्लिक में मोकिलियो हैदराबाद कैंट में सज़ाए तौर ते त हिन खे आर्मी वारा ई सिधा करे सघनि था ॿियो केरु नथो करे सघे पोइ मुंहिंजो फेडरल बोर्ड सां मुंहिंजो वास्तो पियो पोइ उते मूं ॾिठो त क्वालिटी ऑफ एजुकेशन ॾाढी ज़बरदस्त हुई जिते ICT जो कंपोनेंट मुंहिंजे साम्हूं आयो हालांकि जेको सरकारी स्कूलनि में असां वटि न आयो मटेरी में पढ़ियोसि 8 दर्जा पर उन 8 दर्जनि में सम्झो त मूं हिकिड़ो रवायती क्लासिस पढ़िया पोज़ीशन बि खईं सभु कुझु खईं पर जेका नई शइ जेका मूंखे लॻी उहा मूंखे ICT अची मिली फेडरल बोर्ड में छो त असांजे हिते जे कैलिबर में पढ़ाई जे इस्लामाबाद जे कैलिबर में फ़र्क़ु हो पोइ फर्स्ट ईयर इंटर बि उते कई त मुंहिंजी काउंसलिंग ख़ुदि ब ख़ुदि मूं करे वरिती त न मूंखे टेक्निकल साइड ते वञिणो आहे ऐं टेलीकॉम जो 2004 में बूम हो तमामु घणो जॾहिं मुंहिंजी डिस्ट्रिक्ट में मुंहिंजी पोज़ीशन आई एंट्री टेस्ट में मेहरान में मुंहिंजी NED में सिविल इंजीनियरिंग में थी यूनिवर्सिटी ऑफ सिंध में BBA में थी मेहरान में मुंहिंजी थी इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग में पर पोइ मूं ओॾी महिल चूज़ कयो न आई वॉन्ट टू गो फॉर अ टेलीकॉम बूम एवरी वन वॉन्ट टू गो देयर
त आउं जॾहिं टेलीकॉम में वियुसि ऐं जॾहिं मूं हुते पंहिंजो पढ़ाई शुरू कई त मूंखे लॻो त हा इहा ई शइ त मूं चाही पे, उहो ई फ़ोन, उहो ई इंटरकॉम, उहो ई कंप्यूटर, उहो ई सैटेलाइट, उहो ई रेडार। वरी स्पेशली बाबा मूंखे इंटर्नशिप्स जे लाइ मोकिलियो पाकिस्तान इंटरनेशनल एयरलाइन, मूं PTCL में इंटर्नशिप कई, मुंहिंजो इंट्रस्ट अञा वधीक बूम थियो। पोइ जॾहिं टेलीकॉम मूं पास आउट कयो त हाणे मूंखे इनखे मटेरियलाइज़ बि करिणो आहे डिग्री खे। ईअं कोन हो त आउं सरकारी नौकिरी वठां, मुख़्तियारकार थी वञा या पुलिस में वञा या CSS करियां। मूं चयो न, हाणे मूंखे इन ई फील्ड में वञिणो आहे। पोइ मूं फ्री ऑफ कॉस्ट वञी पंहिंजो नोकिया सीमेंस नेटवर्क कंपनी हिकिड़ी मल्टीनेशनल उन में कमु कयो फ्री ऑफ कॉस्ट। मूं उन्हनि खे चयो त मूंखे तव्हां सिर्फ़ु सेखारियो, ऐं हर शइ कंदुसि ऐं आई डोंट वांट एनीथिंग, मूंखे सर्टिफिकेट ॾिजो, एक्सपीरियंस ॾिजो। हुननि मूंखे एग्ज़ैक्टली इहो मुंहिंजो माना, ऐं अगरि केरु मूंखां पुछंदो हुयो न तव्हां एतिरो मल्टीनेशनल में कीअं विया, तव्हांजो एक्सपीरियंस कीअं थियो, टेक्निकली स्ट्रॉन्ग कीअं थिया, 4 महीना अगरि ॾिठो त मूं ॾाढो ॾुखियो टाइम ॾिठो, कॾहिं कहिड़े शहर में, कॾहिं कहिड़े शहर में, कॾहिं कहिड़े शहर में। पर उन खां पोइ मूंखे फ़ाइदो इहो थियो त मूंखे इहो तरीक़ो ख़बर पइजी वई त हाउ टू अप्लाई इन अ मल्टीनेशनल, हाउ टू प्रिपेयर फॉर एन इंटरव्यू, तव्हांखे इंटरव्यू जी तयारी कीअं करणी आहे, तव्हांजी जेका सर्कुलर विटाए आहे CV आहे बेसिकली तव्हांजो प्रोफाइल, उहो कीअं ठाहिणो आहे। अॻे जॾहिं यूनिवर्सिटी में निकितासीं त हुन दोस्त खां वठी कॉपी करे पेस्ट करे छॾींदीसीं, इवन दो असांजे त कुझु दोस्तनि एतिरी तकलीफ़ कोन कई त NIC नंबर मटाइनि या एड्रेस मटाइनि। CV ठाहिणु हिकिड़ो इम्पोर्टेंट कमु आहे। पोइ मल्टीनेशनल वारा जॾहिं तव्हांखे इंटरव्यू वठंदा आहिनि, तव्हांखे मुख़्तलिफ़ क़िस्म सां जांचंदा आहिनि, छो त हू चवंदा आहिनि त तव्हां जेके आहियो बेसिकली असांजा ब्रांड एम्बेसडर आहियो, तव्हां जिते वञो था उते तव्हांजी पर्सनली माण्हू तव्हांखे नथा सुञाणनि। फॉर एग्ज़ाम्पल अगरि मुंहिंजी जॉब मोबिलिंग में रही, हू मूंखे हुननि चयो त अगरि तव्हां किथे बि वेंदा, अगरि के DC वटि या किथे SSP वटि या DIG वटि या किथे PTA में, त तव्हांखे मोबिलिंग जे तौर ते सुञातो वेंदो। पोइ उते मूंखे जॉब मिली, मुंहिंजा 4 इंटरव्यूज़ थिया ऐं ॾाढा ज़बरदस्त क़िस्म थिया। इन करे उन फील्ड में वञी ऐं उन में मूं पाण परखियो पंहिंजी काउंसलिंग करे त न मुंहिंजो इंट्रस्ट इहो आहे। मुंहिंजे ख़्याल में ॿारनि खे उहो ई करणु खपे जंहिंमें हुनजो इंट्रस्ट। एग्ज़ैक्टली तव्हां बि ॾाढी वैल्यूएबल ॻाल्हि कई आहे त ॿारनि खे उहो करणु खपे जंहिंमें उन्हनि जो इंट्रस्ट हुजणु खपे। सो शाह साहब असां वटि मौजूदु आहिनि, अव्हां खां असां पुछंदासीं त असां जेकॾहिं कैरियर काउंसलिंग जी ॻाल्हि कयूं था त मूंखे अञा बि लॻंदो आहे त असां वटि असां नौजवान कंहिंखे मेंटोर करणु शायदि पसंदि न कंदा आहियूं, त उहा शइ असां वटि अञा मिस थियल आहे त असां उन शइ ते सोचूं। तव्हां छा था सम्झो, ईअं आहे? यकीनन असांखे जेसिताईं का रहनुमाई ॾींदड़ शख़्सियत जी आङुर झले न हलंदासीं तेसिताईं त नामुमकिन आहे न। त पोइ छा थींदो आहे, जॾहिं पंहिंजे माण्हू कोशिश में लॻो पियो हूंदो आहे त हू पंहिंजो तमामु घणो टाइम वेस्ट कंदो आहे। सही सही। असां जॾहिं के सीनियर खां कॾहिं मेंटोर खां खे फॉलो कंदा आहियूं, उन इंस्ट्रक्शन ते हलंदा आहियूं त माना असां हुन जे एक्सपीरियंस मां फ़ाइदो वठंदा आहियूं। ठीकु आहे न? हुन माण्हू असांखां वधीक टाइम वेस्ट कयो आहे, इन्वेस्ट कयो आहे टाइम पंहिंजो, तमामु घणो एक्सपीरियंस गेन कयो आहे, जॾहिं उहो असांखे पंहिंजे हुन मां फ़ाइदो ॾियण लाइ तयारु आहे त असां छो न। ऐं अगरि असां इन ॻाल्हि खे इग्नोर करे था वधूं त पोइ उन मां काफ़ी सारा असां नुक़सान बि खणूं था, पर नुक़सान न बि खणूं, नयूं शयूं परखण में, सम्झण में कहिड़ी लाइन ते हलणु घुरिजे, कहिड़ी लाइन ते न हलणु घुरिजे, इन लाइ जेको असांखे वॾे में वॾी टाइम स्पेयर थो थिए उहो असांखे मेंटरशिप जी मदद सां थिए थो, अदरवाइज़ कोन थो थिए। बाक़ी दुनिया में काफ़ी सारा अहिड़ा एक्सपीरियंस यकीनन आहिनि बि सही, जिते माण्हुनि पंहिंजे सिर कमु कया, पर उन्हनि खे तमामु घणो या त नुक़साननि खे, तजुर्बनि खे फेस करणो पियो, जंहिंजे करे उन टाइम विञायो। अॼुकल्ह जे दौर में जनरली तौर ते वैसे बि टाइम तमामु घणो कीमती आहे, ऐं असांजा उहे जेके अकाबरीन आहिनि, तमामु वॾा सियाणा माण्हू जेके असांखां वधीक एक्सपीरियंस्ड आहिनि, उन्हनि खां सिखण में मुंहिंजे ख़्याल में असां लाइ तमामु वॾो गोल्डन चांस हूंदो, उन्हनि खे त असांखे मिस करण ई न घुरिजे। सही पिया चओ, बिल्कुलु सही पिया चओ। ऐं असां जेकॾहिं टेलीकम्युनिकेशन जी फील्ड जी ॻाल्हि कयूं त हिन टाइम में असांखे हिन फील्ड जो कहिड़ो फ़ाइदो आहे? हीअर बेसिकली ताहिरा फ़ाइदो इन करे आहे छो त टेलीकॉम इवॉल्व थी वई आहे मुख़्तलिफ़ फील्ड्स में न, टेक्नोलॉजीज़ डिफरेंट अची वियूं आहिनि। उन टेक्नोलॉजी में तव्हांजो आर्टिफिशियल इंटेलिजेंस आहे, उन में तव्हांजो IoT आहे, तव्हांजो साइबर सिक्योरिटी आहे, तव्हांजी क्लाउड कंप्यूटिंग आहे, तव्हांजी जेका डेटा साइंसिस आहे, त हाणे उन वक़्त सां एडवांस ओॾे वञे पियो। पहिरीं तव्हांजो PTCL फ़ोन हो, नॉर्मल फ़ोन हो, उन खां पोइ तव्हांजो हिकिड़ो सेट आयो विदाउट सिम, जेको इंस्टाफोन जे नाले सां थुल्हो सेट हूंदो, हैवी सेट हूंदो, उन खां पोइ तव्हांजो सिम जो कॉन्सेप्ट आयो, पोइ तव्हांजो 2G जो कॉन्सेप्ट, पोइ 3G जो कॉन्सेप्ट, 4G जो कॉन्सेप्ट, हाणे दुनिया 5G ॾांहुं पई वञे, किथे किथे त 6G ते कमु थिए पियो। हाणे तव्हांजो हिकु हिकिड़ी शइ
तव्हांजी उन इंटरनेट सां कनेक्टेड हूंदी, तव्हांजी टेक्नोलॉजी सां कनेक्टेड हूंदी। हाणे तव्हां सिर्फ़ु उनखे जेको चवंदा तव्हांजा कम जेके आहिनि उहे हिकिड़ी टेक्नोलॉजी कंदी पई। तव्हां हींअर ॾिसी सघो था त हींअर चैट जीपीटी तमामु घणो पियो हले, तव्हांखे गूगल करियो तव्हांखे हर शइ मिली थी वञे। उनखां अलावा हींअर तव्हां ॾिसंदा त जेके आर्टिफिशियल इंटेलिजेंस सां रोबोट ठहनि पिया, एलन मस्क जेके रोबोट ठाहे पियो या दुनिया में जेके ॿिया रोबोट ठहनि पिया, सुभाणे तव्हां ॾिसंदा त पाण खे रिप्लेस करे वेंदा, छो त उहे एफिशिएंट बि हूंदा। ऐं उन खां पोइ इहो हिकिड़ी कंट्रोवर्सी आहे कुझु माण्हुनि में जेके हॉलीवुड मूवीज़ बि ॾिसंदा आहिनि त सुभाणे थी सघे थो रोबोट्स असां ते कंट्रोल कनि पाण। जीअं हाणे अञा ताईं मुंहिंजो हिकिड़ो दोस्त हो, उन रिसर्च पे कई यूके में, उन चयो मूंखे हिकिड़ी अहिड़ी गाॾी ते रिसर्च करणी जेका ऑटो ड्राइव करे पई, उन PhD कई। पर चई असां उते फाथासीं त कॾहिं गाॾीअ जे साम्हूं हिकिड़ो नंढड़ो ॿारु अचे थो, पोड़ो अचे थो, ऐं गाॾी वटि चांस हुजे हुन वटि त उहो कंहिंखे हिट करे, पोइ छा करे, अञा इन शइ ते कोन पहुता आहियूं। एज़ अ ह्यूमन उते माण्हू छा सोचींदो, त अहिड़े क़िस्म जी कॉम्प्लिकेशन्स आहिनि। या हींअर तव्हां ॾिसंदा त हींअर तव्हांजो पाण कंटिन्यू कयूं था हितां खां ई, पर साही जो टाइम थी वियो आहे। असां नंढड़ी साही जी तरफ़ वधंदासीं। हिन प्रोग्राम सां ख़ासि ताउन आहे ज़ीरा प्लस जो। छा आहे गुफ़्तगू जो प्लस आहे ज़ीरा प्लस। तव्हां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भलीकार चवां थी अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में, जंहिंसां ख़ासि ताउन आहे ज़ीरा प्लस जो। हर चांहि जो मज़ो ॿीणो थियो वञे ज़ीरा प्लस सां। व्यूअर्स, असां प्रोग्राम में वापसि अची चुका आहियूं। नंढड़ो ब्रेक हुयो ऐं ॾाढा सुठा गेस्ट असां वटि मौजूदु आहिनि। गुफ़्तगू असांजी ॾाढी सुठी हले पई। काराइती कचहरी आहे ऐं रिज़वान अली शाह साहिब खे इंटरप्ट करे असां ब्रेक जी तरफ़ वधियासीं। सो यस प्लीज़ तव्हां कंटिन्यू कयो। अच्छा, हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि मूंखे माइंड में क्लिक थिए थी त जेकॾहिं असां आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी ॻाल्हि कयूं था, रोबोट्स जी दुनिया जी ॻाल्हि कयूं था, पोइ छा असां वटि जॉब्स क्रिएट थींदियूं या छा सिस्टम हूंदो, जॉब्स असां वटि ख़तमु थींदियूं, छा था सम्झो? बेसिकली इहो हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे त हाणे दुनिया में उहे ई माण्हू सर्वाइव करे सघंदा जिन वटि स्किल हूंदो। जिन वटि ख़ाली डिग्री जो पन्नो हूंदो उहे सर्वाइव न करे सघंदा। उहे ई माण्हू, छो त इन्हनि शयुनि खे ठाहिण जे लाइ माण्हू खपनि, इन्हनि शयुनि खे मेंटेन करण जे लाइ माण्हू खपनि, इन्हनि शयुनि खे हलाइण जे लाइ माण्हू खपनि। उहे माण्हू खपंदा जेके स्किल हूंदो ऐं जेको सर्टिफाई हूंदो। छो त हींअर तव्हां ॾिसंदा त हर शइ जी तव्हांखे सर्टिफिकेशन रिक्वायर आहे। ईअं न आहे त ख़ाली तव्हां अचो, तव्हां यूनिवर्सिटी मां डिग्री वठो ऐं तव्हां चओ हाणे बादशाह आहियां, ईअं कोन्हे। तव्हांखां पुछियो वञे थो, ठीकु आहे इहो तव्हांजो पासपोर्ट ठही वियो, डिग्री, वीज़ा लॻाइण हाणे तव्हांजो कमु आहे। अगरि को माण्हू यूरोप जो हणे, USA जो हणे, मुख़्तलिफ़ ईअं सर्टिफिकेशन्स आहिनि। ऐं सर्टिफिकेशन्स इट्स नॉट ए ईज़ी टास्क। उन जे लाइ तव्हांखे उहो तव्हांजो माइंड सेट बि खपे, उहा तव्हांखे महिनत बि खपे थी। इन करे हाणे असांजो जेको यूनिवर्सिटी में हींअर एम्फेसिस आहे ॿारनि ते, उहो इहो ई आहे त तव्हां पंहिंजो जेको ही ट्रेडिशनल सिस्टम आहे डिग्री जो, उहो त तव्हां पढ़ो पिया, पर तव्हांखे साइड बाय साइड सर्टिफिकेशन्स बि करे सघो था। हाणे जीअं असां वटि हींअर तव्हांखे ख़बर आहे या न आहे त हुआवे जेका कंपनी आहे उन में ग्लोबल कॉम्पिटिशन थींदो आहे दुनिया लेवल ते। उन में असां वटि हिकिड़ो साईं आहे डॉक्टर फ़हीम यार फॉवर्ड, उहो मेंटोर आहे हुते जो, असांजी अकेडमी आहे। हीअ 3 साल आहे लगातार मेहरान यूनिवर्सिटी फर्स्ट पोजीशन खणे पई ग्लोबल लेवल ते। उन में पूरी दुनिया जा मुल्क पार्टिसिपेट कंदा आहिनि, पर माशाअल्लाह पंहिंजे ॿारनि में एतिरो टैलेंट आहे। अगरि उनखे सही ट्रैक ते रखियो वञे, उनखे सही गाइड कयो वञे, सही मेंटोर कयो वञे त उहे खटे सघनि था। हाणे जीअं तव्हां हींअर ॾिसी सघो था, तव्हांखे नंढड़ी एग्ज़ाम्पल तव्हांजे साम्हूं आहे। शी इज़ जस्ट 13 years old, 13 सालनि जी आहे, जेका हींअर नासा हुनखे कॉल कयो आहे, वञे पई। ऐं त असां टैलेंट बेतहाशा आहे, पर ॻाल्हि इहा आहे त उन टैलेंट खे सही टाइम ते असां यूटिलाइज़ करियूं था या न। छो त छा थींदो त उहो जेको माइंड हूंदो, जंहिं टाइम ते उहो इस्तेमालु थी सघे थो, अगरि उनखे उन डायरेक्शन में इस्तेमालु न कयो वियो त इन द एंड जेको आहे हुन में ॿियूं शयूं अची वेंदियूं ऐं उहे जेका हुन जूं शयूं आहिनि उहे। इन करे साइकोलॉजिकल कंपोनेंट तमामु ज़रूरी आहे। ऐं मतिलबु लिटरली इहो चवंदुसि त इन में का परेशान थियण जी ॻाल्हि न हूंदी आहे त अगरि को माण्हू तव्हां वटि अचे थो ऐं उहो एंज़ाइटी या डिप्रेशन में मुब्तला आहे त इहा बीमारी न आहे। हाणे दुनिया में इट्स कॉमन। उन शइ खे ट्रीट कीअं कजे। असां वटि ॿारनि में यूनिवर्सिटी में हींअर मेजॉरिटी में इलाही सारियूं शयूं इहे आहिनि। अकेडमिक्स जो प्रेशर तमामु घणो आहे, त उन जे करे असांखे शाये न थियणु खपे। जीअं ॿाहिरनि मुल्कनि में छा हूंदो आहे, कॉलेजिस में, यूनिवर्सिटीज़ में हिकिड़ो काउंसलर वेठो हूंदो आहे, हिकिड़ी काउंसलिंग ऑफिस हूंदी आहे, हिकिड़े क़िस्म जो चए थी त उहो ॿारु वञे उते भड़ास कढंदो आहे, रिलैक्स थींदो आहे। हिते जीअं पाण सवेर ॻाल्हि कईसीं त हर हिकु ऑफिस जो दरवाज़ो खुलियल न आहे। दो असां वटि माशाअल्लाह यूनिवर्सिटी में सभु कोऑपरेटिव आहिनि ऐं सभु पंहिंजो दरवाज़ो खुलियल रखनि था। हाणे जीअं मुंहिंजो त हर टाइम ते खुलियल आहे, केरु बि अची सघे थो, केरु बि डिस्कस करे सघे थो, व्हाट्सअप करे सघे थो, ईमेल करे सघे थो।
ऐं हाणे हींअर जीअं आउं फोकल पर्सन हुउसि पंहिंजो लैपटॉप स्कीम में प्राइम मिनिस्टर, त उन में मूं ॾिठो त ॿारनि वीचारनि खे प्रॉब्लम पिए थियो फॉर्म भरण में, ॿारनि इलाही ग़लतियूं कयूं, त मूं पंहिंजे पाण खे ओपन रखी छॾियो त हीअ मुंहिंजी ईमेल आहे, ईद खां 2 ॾींहं पहिरीं हुजनि सिर्फ़ु मूं वटि, तव्हां मूंसां राब्तो करे सघो था। यकीन करियो एतिरनि ॿारनि मूंखे कॉलूं कयूं, उन्हनि सभिनी जी मूं करेक्शन्स कयूं, उन्हनि खे मूं वेरीफाई कयो, इंशाल्लाह उनखे हीअ लैपटॉप मिलंदा, इट्स वेरी गुड लैपटॉप। त ॿारनि में हिकिड़ो कॉन्फिडेंस थियो, सर जेको आहे जेको हीअ अच्छा हुनजे मुताबिक़ ईअं कोन्हे त सर आहे 19 ग्रेड में वेठो आहे, साईं असिस्टेंट प्रोफेसर आहे, साईं वॾो आहे, साईं सां कीअं ॻाल्हायूं, साईं सां कीअं वञी शेयर करियूं, मूं हुननि खां उहो वेझो ख़तमु करे छॾियो आहे। उन खां पोइ हाणे ॾिसां थो त हुननि में अनबिलीवेबल जेका डेवलपमेंट आहे, इन जे करे हाणे मूंखे फ़ाइदो इहो थिए थो त मुंहिंजा ॿार अगरि पास आउट थी वञनि था, हाणे उहे कहिड़ी बि कंपनी में वञी लॻनि, किथे बि वञनि, पर हिकिड़ो मुंहिंजो लिंकेज हुननि सां आहे, बिल्कुलु उनजो असां ग्रुप ठाहे छॾियो टेलीकॉम अलुमिनाई, उन में जेके ॿाहिरि मुल्कनि में आहिनि, जेके हिते आहिनि, जेके बेरोज़गार आहिनि, सभु उन ग्रुप में आहिनि। उन जे करे असांखे तमामु घणी हेल्प थिए थी, बेरोज़गार ॿारनि खे नौकिरी मिले थी, स्विच करण वारनि खे गाइडेंस मिले थी, त इहो कॉन्सेप्ट हाणे असांखे हर हंधि करणो पवंदो, छो त अगरि असां पंहिंजे अलुमिनाई जी सपोर्ट न कंदासीं, जेके असांजो प्रोडक्ट पास आउट थी वञे त उन मालिकी न कंदासीं, त जेको ॿियो प्रोडक्ट असां तयारु करियूं पिया, जेको स्टूडेंट असां तयारु करियूं पिया, फ्रूटफुल न रहंदो। सही स्किल्स खे बि त यूटिलाइज़ करणो आहे न। इलाही तव्हां वैल्यूएबल ॻाल्हियूं कयूं आहिनि, ट्रस्ट मी ऐं ॾाढो इंस्पायर थी आहियां। ऐं मुंहिंजे ख़्याल सां मां पहिरीं बि ईअं चयो आहे त हिकु उस्ताद खे हुजणी ईअं खपे, हिकु उस्ताद जी जेकॾहिं केरु मूंखां डेफिनेशन पुछे त मां इहो सम्झां थी त शागिर्द जे ज़हन ताईं रसाई करणु हिकु उस्ताद जो कमु आहे। तव्हां साइकोलॉजिकली ॿार खे सम्झो, हिकु उस्ताद खे उहा विल हुअणु खपे, ऐं चयो वेंदो आहे इफ देयर इज़ अ विल देयर इज़ अ वे। सो असां वटि हिकिड़ी ॿी ॻाल्हि इहा बि आहे त असां वटि शागिर्दनि खे इहो सम्झायो कोन वेंदो आहे त तव्हांखे ज़रूरत नाहे इम्प्रेस करण जी, यू जस्ट हैव टू एक्सप्रेस वेल। इन शइ जी बि असां वटि कमी आहे। सो चवण जो मक़सदु त मेंटरशिप जी असां वटि तमामु घणी कमी आहे। इन गैप खे हिन वक़्त में मुंहिंजे ख़्याल सां फिल थियणु खपे। अच्छा, सर्जन असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि सरदार अली शाह साहब, सो उन्हनि खां बि असां पुछंदासीं। ऐं मलाइशिया मां PhD कई लॉ में, ऐं तव्हां माशाअल्लाह सां इहो तव्हांजे लाइ असांजे लाइ पिणु क़ाबिल फ़ख़्रु ॻाल्हि आहे त तव्हां पहिरियां प्रोफेसर आहियो सिंध यूनिवर्सिटी में जंहिं लॉ में PhD कई आहे। त लॉ जी जेका हिन वक़्तु असां वटि कॉलेजिस में इदारनि में जहिड़े तरीक़े सां तालीम हले पई, उहा कीअं हुअणु खपे? तव्हां बेसिकली छा ॾिठो आहे, छा था सम्झो? ॾिसो, दुनिया में लॉ सोशल साइंस जो हिकिड़ो हिसो आहे। शागिर्दनि खे लॉ प्रैक्टिकल फील्ड ॾांहुं वधीक पढ़ायो वेंदो आहे। असां वटि अञा ताईं बि उहो ई साॻियो रिवायती तरीक़ो हले पियो जेको आम कॉलेजिस में या आम एफिलेटेड कॉलेजिस में हूंदो आहे, या आम रिवायती असांजो गवर्नमेंट जो हिकिड़ो सिस्टम आहे। उस्ताद आयो, लेक्चर वठी हलियो वियो, ठीकु आहे। दुनिया में ईअं नथो थिए। दुनिया में प्रैक्टिकल अप्रोच था कोर्सेस थियनि था, मॉक ट्रायल थियनि था, क्लिनिकल लीगल एजुकेशन जा क्लासिस थियनि था, जिथे शागिर्दनि खे ओरिजिनल केसिस में इन्वॉल्व कयो थो वञे। नंबर 1 इहो हिकिड़ो वॾो फुक़दान आहे। असां अञा ताईं सॼो जो सॼो ज़ोर थियोरिटिकल कोर्सिस ते ॾियूं था, जॾहिं त लॉ प्रोफेशनल ऐं प्रैक्टिकल बि आहे, ओॾां तमामु तवजो घटि आहे। हींअर सिंध बार काउंसिल ऐं सिंध जुडिशियल अकेडमी हिकिड़ो वॾो स्टेप वरितो आहे सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ त वोकेशनल ट्रेनिंग प्रोग्राम रखियो अथनि त हर नए ईंदड़ वकील खे जेको पास आउट करे थो उहो ट्रेनिंग करणी थी पवे 2 हफ़्तनि जी, ऐं पोइ हुनखे लाइसेंस थो ॾिनो वञे। इहो शायदि हर जॻह ते हुअणु खपे, ऐं इहो साॻियो इन जी नीड तॾहिं पई आहे, ज़रूरत तॾहिं महसूसु थी आहे जॾहिं असांजो पूरो एकेडमिक जेको कैरियर आहे शागिर्द जो, उन में प्रैक्टिकल अप्रोच आहे कोन। हिकिड़ो त प्रैक्टिकल अप्रोच जो फुक़दान आहे, ॿियो असां वटि टीचिंग फैकल्टी जो फुक़दान आहे। असां वटि लॉ कॉलेजिस में 90% उस्ताद विज़िटिंग फैकल्टी आहिनि, माना प्रैक्टिसिंग लॉयर्स आहिनि, पंहिंजी प्रैक्टिस कनि था। केस हलण दौरान अगरि विच में को टाइम पीरियड फ्री थो बचे, अचनि था, क्लास वठी वरी हलिया था वञनि। हाणे उहो जेको विज़िटिंग फैकल्टी आहे उन मां फ़ाइदा बि यकीनन आहिनि त उहो हिकिड़ो प्रैक्टिस कंदो रहे थो, पंहिंजी एक्सपीरियंस मां प्रैक्टिकल अप्रोच मां फ़ाइदो ॾिए थो। पर जेको रेगुलर फैकल्टी मेंबर आहे उहो क्लास वधीक थो वठे, उनजो एकेडमिक अप्रोच डिफरेंट आहे, शागिर्दनि सां सॼो जो सॼो वक़्तु रहे थो। जीअं साईं ॿुधायो त उहो शागिर्दनि जी हौसला अफ़ज़ाई करे थो, उन्हनि जा इशूज़ रिज़ॉल्व करे थो,
ऐं उन्हनि खे अॻियां मदद करे थो। रिसर्च जो कंपोनेंट तव्हांखे रेगुलर फैकल्टी में मिलंदो, विज़िटिंग में तमामु घटि मिलंदो। आहिनि, ऐं नथो चवां त कोन्हे, आहिनि पर थोरा आहिनि। त हिकिड़ो ॿियो इहो वॾो फुक़दान आहे। टियों इहो वॾो फुक़दान आहे, असां वटि कोर्स रिवाइज़ नथो थिए। अञा ताईं उहे पुराणा साॻिया कोर्सिस पढ़ाईंदा रहूं पिया ऐं हेक में उसूली तौर ते त हायर एजुकेशन कमीशन खे हर 3 साल 4 साल खां पोइ कोर्स रिवाइज़ करणु घुरिजे, पर असां 2015 में जेको थियो हो लास्ट टाइम, उहो बि पुराणे 2012 वारे जी थोरी बहितरी हुई, बाक़ी वधीक नई चेंज कोन आई आहे। दुनिया में नवां लॉ अची विया आहिनि हलिया, नवां कोर्सिस अची विया आहिनि हलिया। उहे कोर्सिस जेके असांखे डेली बेसिस ते फेस करणा पवनि था, उन्हनि कोर्सनि खे बि शामिलु कयो वञे। ठीकु ठीकु जी ओके जी ओके। सो वधीक पाण कंटिन्यू कयूं था ऐं वक़्तु असां वटि थी वियो आहे न्यूज़ ब्रेक जो। व्यूअर्स, असां न्यूज़ ब्रेक जे तरफ़ वधूं था। हिन प्रोग्राम सां ख़ासि सहकार आहे ज़ीरा प्लस जो। ज़ीरा प्लस जो ताज़ो ऐं मुनफ़रिद ज़ाइक़ो जेको ॿियो कंहिं में किथे नंढिड़ो ब्रेक आहे, न्यूज़ ब्रेक। सो असां वरी जल्दी सां मोटूं था वञे पंहिंजे प्रोग्राम सुबुह में रहण।